तकरार ड्रामे जी क़िस्त। छा अॼु राति 12 मुहर्रम जी राति ईंदी या अॼु राति बि कान ईंदी? छा 13 मुहर्रम 14 मुहर्रम ताईं कहिड़े ॾींहुं तकरार ड्रामे जी एपिसोड ईंदी या अॼु राति वरी को ॿियो ड्रामो ईंदो? अचो दोस्तों, तव्हांखे क्लियर करे ॿुधायूं था पिया त 11 मुहर्रम गुज़री वई, अॼु 12 मुहर्रम जी राति तव्हांखे एपिसोड मिलंदो तकरार जो या न मिलंदो। हीअ वीडियो तफ़सील सां थोरो ॾिसिजो। अॻिते हली तव्हांखे हिकु इंपॉर्टेंट ॻाल्हि ॿुधायूं था सही नमूने सां, ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो, जीअं हर कहाणी तव्हांखे सभ खां पहिरियां अपडेट मिली वञे ऐं तव्हांखे मिले। ऐं महिरबानी करे हीउ चैनल बि तव्हांजो ई आहे, ज़रूरु सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे बि ऑल ते करे छॾियो। अचो दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं था एपिसोड जे बारे में। छो दोस्तों, मुहर्रम हली रहियो आहे, इन जे करे सिंध टीवी ते कोई बि जेको आहे ड्रामो अपलोड नाहे कयो वियो। बागुल, तकरार या ज़िंदगी, इन टिनी ड्रामनि मां कोई ड्रामो अपलोड नाहे कयो वियो। यको तव्हांखे असां अपडेट ॾींदा था अचूं। बहरहाल अॼु 12 मुहर्रम जी राति आहे। छा अॼु राति वाक़ई ड्रामो ईंदो तकरार, जा अॼु राति बि माण्हू इंतज़ार में वेठा रहंदा? दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त हीउ शेड्यूल हूंदो आहे। शेड्यूल जे मुताबिक़ अॼु राति बागुल ड्रामो अचणु खपे। अॼु राति ड्रामो आयो त बागुल ड्रामो ईंदो, बाक़ी तकरार ड्रामो तव्हांखे अॼु राति सिंध टीवी ते मुश्किल मिले, छो त शेड्यूल जे हिसाब सां अॼु बागुल ड्रामे जो टाइम आहे। हिकु ॿ क़िस्तां जॾहिं इन जी ईंदियूं आहिनि, इन खां पोइ वरी तकरार स्टार्ट थींदो आहे। हाणे अगरि अॼु राति तव्हांखे मिलंदी क़िस्त तकरार जी, न मिलंदी बागुल ड्रामे जी मिलंदी। वीडियो महिरबानी करे शेयर बि करे छॾियो फेसबुक ते, ऐं असांखे ॾींदा इजाज़त। सब्सक्राइब करणु न विसारींदा। खुदा हाफ़िज़।